सिंध ऑनलाइन स्कूल क्लास 6 मज़मून साइंस बाब 10 सबक 4 रोशनीअ जी मोट वारा क़ाइदा लॉज ऑफ रिफ्लेक्शन ऑफ लाइट। ॾोहटनि ऐं ॾोहटियुनि खे सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार। मां आहियां नाना आबिद। ॿारो हिन सबक में असां रोशनीअ जे मोट जो अभ्यास जारी रखंदासीं ऐं असां लॉज ऑफ रिफ्लेक्शन यानी रोशनीअ जे मोट जा क़ाइदा ॾिसंदासीं। ॿारो पोएं सबक में असां रोशनीअ जे मोट जे बारे में पढ़ियो हो ऐं असां ॾिठो हो त बुनियादी इस्तिलाह कहिड़ा आहिनि। हाणे असांखे ख़बर आहे त इंसिडेंट रे, पॉइंट ऑफ इंसिडेंस ऐं रिफ्लेक्टेड रे छा आहिनि। अचो त असां रोशनीअ जे मोट जे सिलसिले जा कुझु ॿिया इस्तिलाह बि सिखूं। इहे टर्मिनोलॉजी आहे ईंदड़ किरणो यानी जेका रोशनी किरे थी असांखे ख़बर आहे त उनखे असां इंसिडेंट रे चवंदा आहियूं। मोट खाधल किरणो जेका रिफ्लेक्टेड रे आहे उहा आहे। किरण जो नुक़्तो पॉइंट ऑफ इंसिडेंस आहे। उमूद नॉर्मल आहे जेको किरण वारी सतह ते 90 दर्जे जी कुंड ठाहे थो ऐं सिधो उभो वञे थो। ईंदड़ किरणे जी कुंड उहा कुंड आहे जेका इंसिडेंट रे ठाहींदी आहे नॉर्मल सां यानी उमूद सां। ऐं मोट खाईंदड़ किरण जी कुंड उहा आहे जेका मोट खाईंदड़ किरणो ठाहींदो आहे नॉर्मल सां यानी उमूद सां। दफ़ो असां वरी ॾिसी था वठूं त इहे इस्तिलाह छा आहिनि। असां ॾिठो त असां वटि इंसिडेंट रे आहे जेका रोशनी किरे थी ऐं उहा जेका कुंड नॉर्मल सां ठाहे थी उनखे असां चऊं था एंगल ऑफ इंसिडेंस। अहिड़ी तरह रिफ्लेक्टेड रे जेका आहे उहा रोशनी आहे जेका मोट खाए थी, मोट खाधल रोशनी आहे ऐं उहा जेका कुंड नॉर्मल सां ठाहे थी उनखे असां एंगल ऑफ रिफ्लेक्शन चऊं था। ॿारो अचो त असां हिकिड़ो तजुर्बो करे ऐं ॾिसूं हिकु ॿई कुंडूं मापियूं ऐं ॾिसूं त इन्हनि कुंडुनि जो पाण में छा तालुक थिए थो। त उन लाइ मूं हिकिड़ी मशीन खई आहे जेका मशीन त न आहे, हिकिड़ी वॾी टार्च सम्झो। इन टार्च में मां रोशनीअ खे नंढो वॾो करे सघां थो जीअं रोशनी हिकिड़े लाइन में बदिलजी वञे। उन खां पोइ मां इन टार्च जी रोशनी हिकिड़े आईने ते विझंदुसि ऐं लीको पाईंदुसि कागज़ ते जेका रोशनी उन ते पवंदी ऐं जेका रोशनी उतां मोटंदी वञे। सोचो त ॾिसूं इहो कीअं थो थिए। सो हिनखे मूं हिकिड़ी लीक में तब्दील कयो ऐं ॾिसो त मां हिनखे लोॾायां थो त लीक मुंहिंजी हेॾे होॾे थिए थी। मां सॼी थुल्ही रोशनी में करे सघां पियो पर मां लीक कंदुसि। तव्हांखे ख़बर आहे त रोशनी किरंदी ऐं ॿाहिरि किरंदी। एंगल ऑफ इंसिडेंस छा आहे ऐं एंगल ऑफ रिफ्लेक्शन छा आहे। सभिनी खां पहिरीं में फुट पटीअ सां हिकिड़ी लीक लॻाईंदुसि। उन ते मां आईनो रखंदुसि। आईने जो पोयों हिसो लीक ते रखंदुसि छो त आईने जी रिफ्लेक्टिंग जेका सरफेस आहे मोटाइण वारी सतह उहा पोई हूंदी आहे। तव्हां ॾिठो त पोएं सतह ते मूं रखियो आहे आईनो लीक ते। उन खां पोइ मां पंहिंजे हिन लाइट जो सोर्स जेको आहे उन ते खे मां शीशे ते विझंदुसि, आईने ते या मिरर ते विझंदुसि ऐं उन खां पोइ पेंसिल सां नुक़्ता लॻाईंदुसि ॿिन्ही रोशनियुनि ते, जेका किरण वारो नुक़्तो आहे जेको वापसी वारो नुक़्तो उन ते। उन खां पोइ मां ॿी फुट पटी खणी उन खे ॿिन्हिनि लीकुनि खे मिलाईंदुसि ऐं हाणे मां इहा कुंड मापींदुसि त केतिरी आहे। सभिनी खां पहिरीं मूंखे ख़बर आहे त नॉर्मल ठाहिणो आहे। नॉर्मल जेको आहे 90 दर्जे ते ठहंदो। उहो नॉर्मल जो मूं निशान लॻाए छॾियो उमूद जो। हाणे मां कुंड मापियां थो 2, 10, 20, 30। हिते मूंखे 35 दर्जनि जी कुंड आई। हिते 10, 20, 30। हिते 35 दर्जनि जी कुंड आई। हाणे छा थियो मूं वटि जो एंगल ऑफ इंसिडेंस हीअ ही, एंगल ऑफ रिफ्लेक्शन इहे ॿई मूंखे बराबरि मिलियूं। यानी जेका इंसिडेंट रे ऐं रिफ्लेक्टेड रे उहा नॉर्मल सां साॻी कुंड थियूं ठाहिनि। यानी हिते जेको आहे 35 डिग्रीज़ हो इंसिडेंस जो, त रिफ्लेक्शन जो यानी मोट जो बि 35 दर्जा जेका आहे उन जी कुंड हुई। सो मां हिते नॉर्मल थो ठाहियां। हाणे पंहिंजे कागज़ ते मूं नॉर्मल ठाहियो ऐं हिते मूं कुंड लिखी छॾी त 35 डिग्रीज़ ही आहे ऐं 35 दर्जा ॿी कुंड आहे। यानी रिफ्लेक्शन वारी ऐं इंसिडेंस वारियूं ॿई कुंडूं बराबरि आहिनि। सो हाणे मां चई सघां थो त जेकॾहिं मां एंगल ऑफ इंसिडेंस खे आई चवंदुसि ऐं एंगल ऑफ रिफ्लेक्शन खे आर चवंदुसि, यानी ईंदड़ किरणे जी कुंड ऐं मोटड़ किरणे जी कुंड जेका आहे उनखे आई ऐं आर चवंदुसि त आई ऐं आर बराबरि हूंदियूं, ॿई कुंडूं हिकु जेतिरियूं हूंदियूं। सो इहो आहे रोशनीअ जे मोट जो पहिरियों क़ाइदो जेको चए थो त मोट खाईंदड़ किरणे जी कुंड बराबरि आहे ईंदड़ किरणे जी कुंड जे। यानी एंगल ऑफ रिफ्लेक्शन इज इक्वल टू एंगल ऑफ इंसिडेंस।
ॿारो अचो त रोशनीअ जे बारे में वधीक पढ़ण खां पहिरीं असां थोरो जामेट्री खे यादि करे वठूं। असांखे ख़बर आहे त जामेट्री में नंढे में नंढो जेको तस्वीर हूंदी आहे जामेट्री जी उनखे नुक़्तो चइबो आहे, जंहिंमें न को ड्रैग हूंदी आहे, न को वेकर हूंदो आहे, न को बीहक हूंदी आहे। नुक़्तो लीक में हूंदो आहे जंहिंखे सिर्फ़ु ड्रैग हूंदी आहे। उन खां पोइ सिधी सतह हूंदी आहे जंहिंखे ड्रैग ऐं वेकर हूंदी आहे। उन खां पोइ हजम हूंदो आहे जंहिंखे टे पासा हूंदा आहिनि, ड्रैग, वेकर ऐं उन्हाई या डेप्थ। सो ही नो डायमेंशन, वन डायमेंशन, टू डायमेंशन ऐं थ्री डायमेंशन। सो हिन महिल असां जेको ॻाल्हि कंदासीं उहो सिधी सतह जी यानी प्लेन जी ॻाल्हि कंदासीं, जंहिंखे इस्तेमालु करे असां पंहिंजो अॻियों उसूल वज़ह कंदासीं रोशनीअ जे मोट जो। पर मां हिन में तव्हांखे टे तस्वीरूं ॾेखारियां जंहिंमें मूं सिधियूं सतहूं यानी प्लेन्स ॾेखारिया आहिनि। ही हिकिड़ो प्लेन आहे, ही हिकिड़ो प्लेन आहे जेके वर्टिकल ऐं हॉरिज़ॉन्टल आहिनि, ही हिकिड़ो टेॾो थियल प्लेन आहे, ऐं टे प्लेन जेके हिक ॿिए खे 90 दर्जे ते कटनि था। सो इहे टिनि क़िस्मनि जा प्लेन्स आहिनि। ईअं सम्झो खणी त प्लेन जेको आहे हिकिड़ो पनो या कागज़ आहे। जीअं पनो ऐं कागज़ हूंदो आहे न, उहो पनो बि हिकिड़ी सिधी सतह आहे। ॿारो रोशनीअ जे मोट जो ॿियो क़ाइदो सिखण लाइ असां हिकिड़ो आईनो खणंदासीं ऐं टेबल ते उन आईने खे सिधो बीहारे छॾींदासीं। कोशिशि कंदासीं त उहो 90 दर्जे जे कुंड ते बीठो हुजे, बिल्कुलु उमूदी हुजे। उन खां पोइ टेबल ते आईने सां गॾु या आरसीअ सां गॾु हिकिड़ो कागज़ रखंदासीं। उन खां पोइ छा कंदासीं, जो हिकिड़ो पाठो खणी उन में हिकिड़ो सन्हड़ो सुराख कंदासीं जेको सफ़ा हेठां हूंदो। उन में असां टार्च जी रोशनी ॾेई उनखे असां इंसिडेंट रे या ईंदड़ किरणो चवंदासीं। उहो किरणो असांजो रोशनीअ में हिकिड़ी लाइन वांगुरु ईंदो ऐं उहा लाइन हिन आईने ते पवंदी, उन आईने तां उहा लाइन वापसि वेंदी ऐं तव्हांखे इहो ॾिसी अजब लॻंदो त उहा लाइन उन ई कागज़ ते हूंदी। जेकॾहिं तव्हां ते हिकिड़ो ॿियो कागज़ हिन जे मथां रखंदो त उन कागज़ ते कोन ईंदी, या जेकॾहिं तव्हां हिते टेढ़ो करे कागज़ रखंदो तॾहिं बि कोन ईंदी। सो इहो असांखे ख़बर पई त जंहिं प्लेन में ईंदड़ किरणो आहे उन प्लेन में मोटंदड़ किरणो बि हूंदो आहे। यानी असां रोशनीअ जे मोट जो ॿियो क़ाइदो ईअं चई सघूं था त साॻे प्लेन में हूंदा आहिनि इंसिडेंट रे ऐं रिफ्लेक्टेड रे ऐं नॉर्मल, उहे सभई साॻे प्लेन में हूंदा आहिनि। यानी मोट खाईंदड़ किरणा ऐं ईंदड़ किरणा साॻिए सतह में हूंदा आहिनि। Reflected rays and incident rays are in the same plane. ॿारो अचो त सबक़ ख़तमु करण खां पहिरीं असां इहे ॿई क़ाइदा हिकिड़ो दफ़ो वरी दोहिराए वठूं। पहिरियों क़ाइदो इहो थो चवे त मोट खाईंदड़ किरणे जी कुंड ईंदड़ किरणे जी कुंड जे बराबरि हूंदी आहे, यानी एंगल ऑफ रिफ्लेक्शन इज़ इक्वल टू एंगल ऑफ इंसिडेंस। ही ॿई कुंडूं जेके आहिनि, जेके ॿ रेज़ नॉर्मल सां ठाहींदियूं आहिनि, उहे ॿई बराबरि हूंदियूं आहिनि। ॿियो क़ाइदो इहो थो चवे त मोट खाईंदड़ किरणा ऐं ईंदड़ किरणा साॻी सतह में हूंदा आहिनि। Reflected rays and incident rays are in same plane. जेकॾहिं हिकिड़ो प्लेन आहे त इंसिडेंट रे ऐं रिफ्लेक्टेड रे उन हिकिड़े ई प्लेन में हूंदी। ही आईनो आहे। ॿारो असां हिन ते सबक़ जी पुॼाणी था कयूं। नाना आबिद खे इजाज़त ॾियो, वरी ॿिए सबक़ में मिलंदासीं। ख़ुदा हाफ़िज़।